हालाणी में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ग्रुप जे झंडे फड़काइण वारी तकरीब थी, जंहिंमें वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। इन मौके ते ख़ुसूसी तौर ते ज़ुल्फ़िकार अली जूनियर हालाणी पहुतो ऐं हुन झंडो फड़कायो। इन मौके ते पेपे शहीद भुट्टो जे सरवाण मीर ज़ुल्फ़िकार जूनियर ख़िताब कंदे चयो त जेसीं ताईं सीसीए में साह आहे, पाणी लाइ जंग जारी रहंदी। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ खे हाणे सम्झणु घुरिजे त जे अञा तंग कंदव त पोइ जंग कंदासूं। मीर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर वधीक चयो त सिंध जो शऊर सरनि सां कफ़न ॿधी अनल हक़ जो नारो लॻाए छॾियो आहे, जेको तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदो। ही माण्हू बिरयानी जी प्लेट ते जमो थियण वारा न आहिनि, ही हुसैनी काफ़िले वारा जानिसार जवान आहिनि। तव्हां जेतिरो केनालनि जे मंसूबे खे रद्द करण में देर कंदव, ओतिरी वधीक तकलीफ़ ॾिसंदव। इन मौके ते सिंध जे शऊर तालके मेहराबपुर जी क़यादत शाहनवाज़ सोलंकी, नज़र मोहम्मद हालीपोट्रो, ज़ाहिद अली अवान समेत सवें माण्हुनि वालिहाना इस्तक़बाल कयो। अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। खेसि सां गाॾियुनि जे काफ़िले जी सूरत में दादू मोरू बुल्डा रवानो थी विया।